अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम करंट इशू सां गॾु आहियां जो मेज़बान जमशेद जना। नाज़रीन, मटियारे ज़िले जी ॻाल्हि कंदासीं त मटियारी ज़िले में समाजी बुरायूं चोट चढ़ी वियूं आहिनि। शहरी महफ़ूज़ न आहिनि, ॾोहनि में आए रोज़ इज़ाफ़ो थी रहियो आहे। पुलिस बदअमनी खे रोकण में नाकाम थी वई आहे। उन हवाले सां न्यूज़ लाइन जो रिपोर्टर रजब बोज़दार असां सां गॾु मौजूदु आहे। रजब, हूअं त ॾिसिजे त सिंध जा समूरा ज़िला बदअमनी जी बाहि में वरतल आहिनि। मटियारी जी सूरत हाल भी साॻी आहे। उते भी शहरी वापारी आम माण्हू महफ़ूज़ न आहिनि। फुरा, चोरियूं, समाजी बुरायूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मटियारी ज़िले में ॾोहनि ऐं समाजी बुरायुनि ते पुलिस ज़ाब्तो छो न आंदो, कहिड़ो कारण आहे रजब? जी जमशेद साहब, बिल्कुलु अवां सही था चओ। मटियारी ज़िलो औलियान ऐं बुज़ुर्गनि जो ज़िलो तसवुरु कयो वञे थो, जिते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, मखदूम सरवरनू, सैद हाशिम शाह, अहमद शाह लखियारी, नओ फ़क़ीर होथियाणी ऐं ॿियनि जूं दरगाहूं मौजूदु आहिनि। मगर अफ़सोस आहे त कुझु अरसे खां मटियारी ज़िले अंदरि हिकु पासे समाजी बुराइनि में इज़ाफ़ो थी चुको आहे त ॿिए पासे बदआमनी में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। चोरी ऐं फुर जे वारदातनि में रोज़ानी जी बुनियाद ते तमामु घणो जेको आहे उहो इज़ाफ़ो हिन वक़्तु नज़र अची रहियो आहे। अवाम हिन वक़्तु जेको आहे पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झणु लॻो आहे ऐं रोज़ानी जे बुनियाद ते ॾींहं ॾिठे जो फुरलुट जा जेके वाक़िया आहिनि उहे जनम वठी रहिया आहिनि। गाॾियुनि खां फुरलुट, मुसाफ़िरनि खां फुरलुट, मोटरसाइकिलनि जी फुरलुट, मोटरसाइकिल चोरी, मोबाइल फ़ोन फुर जा वाक़िया ॾींहं ॾिठे जो हिन वक़्तु थी रहिया आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कुझु अरसो अॻु में भिटशा जी नगरी में हिंदू बिरादरी खां फुरलुट जो जेको वाक़ियो थियो उहो बि हिन वक़्तु ताईं जवाबदार जेके आहिनि उन जा गिरफ़्तार थी न सघिया आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे समाजी बुराइनि जी ॻाल्हि कजे त मटियारी ज़िले अंदरि हिन वक़्तु मंशियात जो विकिरो जेको आहे न उहो सरेआम थी चुको आहे। चर्स, आफ़ीम, भंग, गुटको सरेआम विकिरो थी रहियो आहे। शराब जा अॾा क़ाइमु थी विया आहिनि। मटियारी, हाला, भिटशा, सईदाबाद ऐं ॿियनि शहरनि खे जेके हिन वक़्तु फ़ाशी जा जेके उन्हनि में अॾा आहिनि उहे बि हिन वक़्तु जेके आहिनि बंदि थी न सघिया आहिनि। अफ़सोस सां इहो बि चवणो पइजी रहियो आहे त स्कूली शागिर्द बि हिन वक़्तु जेके आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। भिटशा, हाला, न्यू सईदाबाद, उॾेरोलाल, ख़ैबर, खंडू, मटियारी जा जेके बि इलाइक़ा आहिनि उते हिन वक़्तु जेके अवाम आहे उहो राति जो त ग़ैर महफ़ूज़ आहे पर ॾींहं ॾिठे जो बि फुरलुट जा वाक़िया जेके आहिनि उहे हिन वक़्तु थी रहिया आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कराची में जेके हैदराबाद में वॾनि शहरनि में अक्सर वाक़िया थींदा हुआ त मोबाइल फ़ोन जेका शहरी ॻाल्हाईंदे वञनि था त उन्हनि खां फुरलुट जा वाक़िया उहे हिन वक़्तु भिटशा, हाला, सईदाबाद समेत मटियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मोबाइल फ़ोन ते जेके ॻाल्हाइनि था नौजवान त उन्हनि खां बि जेके 125 मोटरसाइकिलनि ते सवार जेके हथियारबंद फोरू हूंदा आहिनि उहे बि हिन वक़्तु उहे सरेआम फुरलुट जा वाक़िया करे ऐं आराम सां जेके आहिनि उहे फ़रार थी वञण में कामयाबु थी वेंदा आहिनि। अव्हांखे इहो पुलिस जी ॻाल्हि कजे त उहा हिन वक़्तु बदआमनी समेत समाजी बुराइनि खे रोकण में नाकाम जेका आहे नज़र अची रही आहे, जंहिंजो कारण इहो थी सघे थो त मेरिट ते मुक़ररी न आहे ऐं पुलिस में सियासी मुदाख़लत बि तमामु घणी नज़र अचे थी, जंहिंजे करे पुलिस ऑफिसर कार्रवाई बजाए हिन वक़्तु पंहिंजी कुर्सी बचाइण जी कोशिशुनि में नज़र अची रहिया आहिनि। माण्हू महफ़ूज़ न आहिनि, वापारी आम शहरनि खे तहफ़ुज़ केरु ॾींदो, केरु फ़राहम कंदो तहफ़ुज़? रजब जी जमशेद साहब, अव्हां सही पिया चओ। शहरनि ऐं वापारनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी ज़िमेवारी पुलिस इंतिज़ामिया जे मथां आहे, जंहिं लाइ उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं हिन वक़्तु अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त निगरान हुकूमत तरफ़ां जेको इंतिज़ामी सतह ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि ऐं पुलिस अमलदारनि में बि वॾे पैमाने ते रदो बदल थी चुको आहे ऐं नवनि ऑफिसरनि जी मुक़ररी बाद इहा उमेद करे सघिजे थी त पुलिस ऑफिसरनि जी हेठी सतह ताईं मुक़ररियूं जेकॾहिं मेरिट तहत कयूं वञनि त कंहिं हद ताईं बहितरी जी उमेद करे सघिजे थी ऐं बदआमनी समेत मंशियात ऐं ॿियनि समाजी बुराइनि ते बि कंट्रोल थी सघे थो, जंहिं लाइ पुलिस अख़्तियारनि में वधीक तकड़नि फ़ैसिलनि जी हिन वक़्तु जेका आहे ज़रूरत आहे। छो त हिन वक़्तु पुलिस इंतिज़ामिया जेका आहे उहा सिंध में अमन अमान बरक़रार रखण में नाकाम नज़र अची रही आहे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु सिंध में जेके आहिनि चोरियूं, धाड़ा, फुरलुट, अगवा, क़तल ऐं मंशियात जो सरेआम जेको विकिरो जेका वाक़िया जेके आहिनि उहे हिन वक़्तु जो जनम वठी रहिया आहिनि ऐं मंशियात जे विकिरे सबबु हिन वक़्तु नौजवान नसल जेको आहे उहो तमामु घणो तबाह थी रहियो आहे। इहो हिकु बहितर मैसेज न पियो वञे त सिंध सूफ़ियनि बुज़ुर्गनि ऐं औलियानि जी सरज़मीन आहे, उते अमन, मोहबत ऐं भाईचारे जी ज़रूरत आहे, जंहिं ते असांजे इंतिज़ामिया समेत क़बाइली सरदारनि खे बि सोचणु घुरिजे ऐं भिटाई, कलंदर ऐं सचल जी धरतीअ तां अगवा, धाड़ा, फुरलुट, क़तल ऐं मंशियात
दहशत जा अॾा जेके आहिनि उहे ख़तमु कराइण घुरिजनि, जेका यकीनन हिन वक़्तु सभिनी खां वधीक पुलिस इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। जी वरी महिरबानी रजब। नाज़रीन, पंहिंजे मेज़बान जमशेद चन्ना खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं नए इशू सां गॾु अवां सां हूंदासीं गॾु। अल्लाह हाफ़िज़।